नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। व्यारा जे 5 कॉर्पोरेटर जे राज़ीनामनि जी सुनावणी। व्यारा नगर पालिका जे 5 कॉर्पोरेटर जी खोटी सहीअ सां ॾियण में आयल राज़ीनामनि जे मुद्दे कलेक्टर वटि सुनावणी करण में आई हुई, जंहिंमें पुलिस जो पुख़्तो बंदोबस्त रखियो वियो हुओ। वेकेशन पूरो थियण ते स्कूलनि में अभ्यास जो प्रारंभ। गुजरात जी स्कूलनि में समर वेकेशन पूरो थियण ते सूमर खां वठी गुजरात जूं तमामु स्कूलनि में अभ्यास शुरू थियण सां स्कूल ॿारनि सां धमधमी विया हुआ। गुजरात जे अंबाजीअ में बरसाति जो थियो आगमन। गुजरात में चौमासो 10 तारीख़ खां शुरू थियण जी संभावना हुई, तॾहिं गुजरात जे अंबाजीअ में बरसाति पवण ते थधिकार छाइजी वियो हुओ। गुजरात में चौमासो लेट शुरू थियण जी संभावना। गुजरात में चौमासो 10 जून खां शुरू थियण जी संभावना हुई, पर समुंड जे एंटी साइक्लोन शुरू थियण ते गुजरात में बरसाति 20 जून खां पोइ अचे ईअं मञण में अची रहियो आहे। मोड़ासा जी महिसागर नदीअ में बुॾी वेंदे 5 जी थी मौत। गुजरात जे मोड़ासा में आयल महिसागर नदीअ में सेल्फीअ जे मोह में पाणीअ में बुॾी वञण सां 5 जुवाननि जी मौत थी हुई। हिन हादसे जे दुख में मालपुर ॻोठ जी बाज़ार बंदि रखण में आई हुई। भुज में प्री मॉनसून कार्यवाही थी सिर्फ कागर ते। भुज में चौमासो शुरू थियण खां अॻु में ही हेठि आयल विस्तारनि में गंदगी ॾिसण में ईंदे शहर में प्री मॉनसून जो कमु सिर्फ कागर ते ही थियो हुअण जो मञण में अची रहियो आहे।
छोटा उदयपुर में ब ट्रक भटकंदे लगी भाई। छोटा उदयपुर में ब ट्रक भटकण खां पोइ लॻल भाई में एक ट्रक सड़ी करे रख थी वई हुई ऐं भाई खे विसाइण लाइ ॻोठ जा माण्हू मौके ते पहुता हुआ। पालनपुर में सट्टे जे नाणनि जे करे जुवान जो थियो अपहरण। गुजरात जे पालनपुर में क्रिकेट सट्टे जे नाणनि जी ॾे वठ लाइ हिकु जुवान जो अपहरण थियण ते हरकत में आयल पुलिस पारां अपहरण कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वियो हुओ। सुरेंद्रनगर में बूटलेगर कयो पुलिस ते हुमलो। सुरेंद्रनगर में छापेमारी करण वियल पुलिस ते बूटलेगर हुमलो कंदे पुलिस जूं तमाम टीमूं मौके ते घुराए करे 13 बूटलेगरनि खे पकड़ण लाइ कार्यवाही शुरू कई वई हुई। राजकोट पासे बुलेरो पुल हेठां किरंदे चइनि जी थी मौत। राजकोट अहमदाबाद रोड ते पुलिस पासे खां पसार थी रहियल बुलेरो खे डंपर जी टक्कर लॻण सां बुलेरो हेठि किरंदे 6 ॼणनि जी मौत थी हुई ऐं केतिरा ई घायल थिया हुआ। अहमदाबाद में क्वालिटी अवार्ड्स ॾियण लाइ थियो समारोह। अहमदाबाद में क्वालिटी अवार्ड ॾियण लाइ थियल ख़ासि प्रोग्राम में केंद्रीय मंत्री परषोत्तम रूपाला ऐं बॉलीवुड एक्टर गुलशन ग्रोवर ख़ासि हाज़िर रहिया हुआ। पालनपुर पासे शराब खणी वेंदड़ मिनी ट्रक थी ज़ब्त। पालनपुर पासे पुलिस कयल जांच में एक मिनी ट्रक में भंगार जे हेठां अंग्रेजी शराब मिलण ते पुलिस पारां मिनी ट्रक ज़ब्त करण में आई हुई। छोटा उदयपुर जे केतिरनि ॻोठनि में आहे पाणीअ जी तंगी। गुजरात में छोटा उदयपुर जे केतिरनि ॻोठनि में माण्हुनि खे पीअण जो पाणी बिल्कुलु न मिलंदे हुअण ते प्रजा में प्रशासन जे साम्हूं गुस्सो छायो आहे। राजकोट एनसीसी में आर्मीअ जी मिली रही आहे तालीम। राजकोट एनसीसी में आर्मी ब्रिगेडियर अजीत सिंह जुवाननि ऐं औरतुनि खे आर्मीअ में जुड़ण लाइ तालीम ॾेई करे प्रोत्साहित करे रहियो आहे।
प्रांतिज जे सरकारी स्कूल खे प्रजा कई तालेबंदी। गुजरात जे प्रांतिज में आयल सरकार प्राइमरी स्कूल जे 4 मास्तरनि जी बदली करण जी घुर करण लाइ ॻोठ जी प्रजा पारां स्कूल खे तालेबंदी कई वई हुई। भावनगर में सिंधी ॿारनि खे नोटबुक्स जो कयो वियो वितरण। भावनगर में सिंधी जनरल पंचायत पारां सिंधी शागिर्दनि खे सस्ते अघ में फुलस्केप नोटबुक जो वितरण प्रमुख कनुभाई छगनाणीअ जी हाज़िरीअ में कयो वियो हुओ। उदयपुर में थी सिंधी बाल संस्कार शिविर। राजस्थान जे उदयपुर में भारतीय सिंधु सभा पारां सिंधी ॿारनि लाइ बाल संस्कार शिविर थी हुई, जंहिंमें ॿारनि खे सुठी शिक्षा ॾींदड़ भावना ओचाणीअ जो सन्मान कयो वियो हुओ। भावनगर में वर्ण किरण ते थी डुकडोर। भावनगर जे गोगा सर्कल विस्तार में स्कूटर ते वञी रहियल पीउ पुट ते वॾो वण किरण सां ॿई घायल थियण ते हॉस्पिटल में भर्ती कया विया हुआ। दाहोद में असीं सिंधी सभई हिक आहियूं थियो प्रोग्राम। दाहोद में झूलेलाल मंदिर ऐं महिला मंदिर पारां ॿारनि खे सुठो ज्ञान मिले उन लाइ थियल शिविर जी पूर्णाहुतीअ में ॿारनि कल्चरल प्रोग्राम पेश करे सभिनीनि जा मन मोहे छॾिया हुआ।
भावनगर में चोरी करण आयल 2 जुवान थिया गिरफ्तार। भावनगर जे भरतनगर में ॾींहुं ॾिठे जो घर में चोरी करण आयल 2 जुवाननि खे माण्हुनि पकड़े करे पुलिस खे सुपुर्द कया हुआ। कच्छ जे कंडला पोर्ट खे मिलियो क्वालिटी अवॉर्ड। कच्छ में आयल कंडला पोर्ट खे क्वालिटी अवॉर्ड मिलण ते अहमदाबाद में मंत्री पुरुषोत्तम रूपाला जे हथां पोर्ट जे PRO प्रकाश दादलाणीअ अवॉर्ड स्वीकारियो हुओ। बने छे, नाना उद्योगो मोटा थाय छे, पण आ एक दीनदयाल पोर्ट ट्रस्ट, कंडला पोर्ट ट्रस्ट के जेनी अंडर में हजारों नाना उद्योगो चाली रह्या छे, तो अमे एमने आ बाबते अहीं एप्रिशिएट करी रह्या छे एंड थैंक यू वेरी मच फॉर कमिंग सर। थैंक यू वेरी मच। हमने आ स्टेज ऊपर बोलावीने सम्मान करवा बदल हेतलभाई एंड टीम ने अमे शुक्रगुजार छीए અને વિશેષમાં જણાવવા માંગીશ કે કંડલા પોર્ટ ટ્રસ્ટ હિન્દુસ્તાનનો નંબર 1 મહાબંદરગાહ છે, જેમણે 110 મિલિયન મેટ્રિક ટન કાર્ગો હેન્ડલ કરી દેશમાં મોખરાનું પ્રથમ સ્થાન પાછલા 11 વર્ષથી મેન્ટેન કર્યું છે અને આ લાસ્ટ યર માનનીય નરેન્દ્ર મોદી સાહેબે કંડલા પોર્ટ ટ્રસ્ટનું નામ રીનેમ આમની જન્મ જયંતિ दीनदयाल साहेबની જન્મ જયંતિ ઉપલક્ષે दीनदयाल पोर्ट ट्रस्ट રાખ્યું છે અને અમે અહીં સ્ટેજ ઉપરથી ગૌરવ ફીલ કરી રહ્યા છીએ આ સન્માન લઈને ઓનર મળવા પાત્ર। થેન્ક યુ વેરી મચ। થેન્ક યુ વેરી મચ। थैंक यू सो मच एंड कांग्रेचुलेशन सर। और इसी के साथ आगे बढ़ते हैं हम अपनी अगले विनर की ओर फॉर द नेक्स्ट कैटेगरी। सूरत में 2 बाइक जी टक्कर सां हिकु जुवान जी थी मौत। सूरत जे गोपीपुरा विस्तार में 2 बाइक जे विच में ज़ोरदार टक्कर लॻण सां हिकु जुवान जी मौत थींदे परिवार में गमगीनी छाइजी वई हुई। गांधीधाम में ऑनलाइन चीटिंग कंदड़ गैंग थी गिरफ्तार। गांधीधाम में यात्रा प्रवास जे नाले माण्हुनि जे बैंक अकाउंट मां ऑनलाइन पैसा ट्रांजैक्शन करे चीटिंग कंदड़ आंतर राज्य गैंग जे 3 ॼणनि खे पुलिस पारां गिरफ्तार करण में आयो हुओ। भुज में ट्रक जी टक्कर सां बाइक हलाईंदड़ जी थी मौत। भुज जे मिर्ज़ापुर रोड ते ट्रक जी टक्कर लॻण सां बाइक हलाए रहियल जुवान जी मौत थी हुई ऐं हुन जी औरत घायल थींदे इलाज शुरू कयो वियो हुओ। गांधीधाम पासे एक्सीडेंट में जुवान जी थी मौत। गांधीधाम कंडला रोड ते ट्रेलर ऐं बाइक जे विच में थियल एक्सीडेंट में बाइक ते वञी रहियल जुवान जी मौत थियण सां परिवार में गमगीनी छाइजी वई आहे। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।